मिठड़ी ये तो ॿुधाए रोटी छा थी ठाहीं? मैया फुल्को और सलाद। न न अॼु पकोड़ा ठाहे पकोड़ा। अॼु 5 जुलाई बि आहे और बरसाति बि अचे थी ॿाहिरि। 5 जुलाई ते छा थियो? कहिड़ी आफ़त अची वई? अरे तोखे ख़बर कान थी छा? अॼु वर्ल्ड पकोड़ा डे आहे। पकोड़ा ना पकोड़ा पकोड़ा खाईंदासीं अॼु। तव्हां जिते ॾह ॾींहंनि खां डाइटिंग ते आहियो न, तव्हां त 1 किलो वजन बि घटायो अथव। हाणे पकोड़ा खाई करे छा 2 किलो वजन वधाईंदा छा? Oh no. अरे सेठानी मूंखे अॼु वर्ल्ड पकोड़ा डे मनाइणो आहे। कुझु सिंधी दिमाग़ लॻाए न। सिंधी दिमाग़? अच्छा त ईअं कयो, 2 कलाक अञा बि मूंखे रोटी ठाहिण में आहिनि। त ईअं कयो 2 कलाक हाणे एक्सरसाइज कयो। एक्सरसाइज कंदा त तव्हांजो डाइटिंग कई अथव न उहो मेंटेन रहंदो और तव्हांजो वजन बि न वधंदो। त एक्सरसाइज कयो, मां पकोड़ा थी ठाहियां। भेणा मूंखे कसरत वसरत काथे पुॼंदी आहे, कुझु सोच न। हा त मूंखे बि पकोड़ा खाइण कान था पुॼनि। अरे यार पकोड़ा बि खाइणा आहिनि, वर्ल्ड पकोड़ा डे बि मनाइणो आहे। हल एक्सरसाइज कयां थो, ॿियो छा। पकोड़ा पकोड़ा वर्ल्ड पकोड़ा डे, वर्ल्ड सिंधी पकोड़ा डे। I was cool. You know, I finally got sober, no 10 years old. It was fucking, it was something to do. I'm living off LA. I got a sports car just to prove I'm a real big baller 'cause I made $1 million and I spend it on girls and shoes. But you don't wanna be high. पकोड़ा पकोड़ा हेडा ओ हेडा, उथो उथो, तव्हांजा पकोड़ा तयार अथव। अॼु वर्ल्ड पकोड़ा डे आहे न, उथो उथो उथो। ठही विया पकोड़ा 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 भाउरो हैप्पी वर्ल्ड सिंधी पकोड़ा डे 5 जुलाई। तव्हां बि खाइजो, पंहिंजे यारनि दोस्तनि खे बि खाराइजो, पंहिंजे मिट माइटनि खे बि खाराइजो। और हा पंहिंजो चैनल सिंधी भाऊ सब्सक्राइब करणु न भुलिजो, छोकी तव्हांजो चैनल अथव। और हा ही हेठि घंटली ॾिसणु अचे न, घंटली हिन खे ज़रूरु वधाइजो, जीअं तव्हांखे अचण वारा नया मुंहिंजा वीडियो तव्हांखे ॾिसणु अचनि और तव्हांखे नोटिफिकेशन अचनि। जय झूलेलाल।